नाज़रीन सबको न्यूज़ से हाज़िर रही नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई है मंजूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब नूरियाबाद ऐं थाणो बुलाखान की पुलिस तरफा मुकामी माण्हुनि मथां कयल कूड़िन एफआईआरुनि खिलाफ़ कोहिस्तान की सियासी समाजी अगवान तरफा नूरियाबाद 1 नंबर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। जी नाज़रीन, एहतजाज कंदड़नि में आज़ाद, शेर अली पालारी, खुदाबख्श विक्यो, ख़ालिद डेथो, शबीर विरियाणी, अली दोस्त पालारी, वहाब पालारी वडेरो, अब्दुल रज़ाक जोखियो ऐं ॿियनि चयो त कोहिस्तान जे मज़लूम माण्हुनि लाइ पुलिस धरती टामो करे छॾी आहे। बल्दियाती इलेक्शन में हिस्सो वठंदड़नि खिलाफ़ हर रोज़ नई एफआईआर कटे खेनि हिरासमेंट कयो थो वञे। पुलिस मुकम्मल तौर वंगारी बणिजी चुकी आहे। एसएचओ हाशिम बिरोही ऐं एसएचओ खैर मोहम्मद खोखर, डीएसपी वाजिद थईं पुलिस थाणे खे भोतार जो बंगलो ठाहे छॾियो आहे। इन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त पुलिस सिविल मैटर में मुदाख़लत करे कब्ज़ा माफ़िया सां पाण मिली गैर कानूनी वलार में मुलविस थी रही आहे। हिननि चयो त एसएचओ नूरियाबाद मंशात फरोशन जी सरपरस्ती करे रहियो आहे, जंहिं इंक्वायरी में सिंध में नंबर 1 ते संदसि नालो पिणु लिस्ट में आयो आहे। एहतजाज कंदड़नि चयो त असीं पुलिस जे बाअसर आफ़ीसरनि वसवारनि खां अपील करियूं था त मशकूक किरदार रखंदड़ पुलिस आफ़ीसरनि खे बदिली करे के ईमानदार पुलिस आफ़ीसर खे मुक़ररु कयो वञे। हिन चयो त जेकर असांजो मुतालबो न मञियो वियो त असीं एहतजाज जो दाइरो वधाए तहरीक हलाईंदासीं। नंगरदड़ सिराज पालारी, कुर्बान मेमण, दिलशाद चांडो, मोदर ख़ान बारी जो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो।